न्यूज़ में भलीकार ऐं संझा सैयद ऐं बिशारा सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरुनि ते। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी मौलाना फज़ल रहमान विच में अॼु मुलाक़ात थींदी। अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी मौलाना फज़ल रहमान सां संदसि रिहाइशगाह ते मुलाक़ात कंदो। ॿई अॻवान बेइतमादी रिथ ऐं लॉन्ग मार्च बाबति सलाह मशवरा कंदा। PTI सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी जो इजलास तलब करे वरितो। इजलास में मुल्क जी मौजूदा सियासी सूरत हाल तोड़े मकानी चूंडनि बाबति वीचारियो वेंदो। सहाफ़ी मोहसिन बेग की गिरफ़्तारी ख़िलाफ़ इस्लामाबाद हाई कोर्ट में दरख्वास्त ते ॿुधणी। मोहसिन बेग ते थाणे ते तशद्दुद जी रिपोर्ट अदालत में पेश। चीफ जस्टिस अतर मिनुल्लाह तरफ़ा FIA ते सख़्त कावड़ जो इज़हार। चीफ जस्टिस साइबर क्राइम जे डायरेक्टर खां रिपोर्ट तलब करे वरिती। छा मुल्क जूं अदालतूं न आहिनि जो FIA अहिड़ियूं कार्रवायूं करे रही आहे? चीफ जस्टिस अतर मिनुल्लाह जा ॿुधणी दौरान रिमार्क्स। करप्शन ऐं मनी लॉन्ड्रिंग पाकिस्तान जहिड़नि मुल्कनि लाइ अहम मसइलो आहे। पानामा पेंडोरा ऐं हाणे स्विस अकाउंट्स जे कहाणी मंज़र आम ते अची वई आहे। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी जो टुवे चवे थो हाणे सभु मनी लॉन्ड्रर इताद ठाहे रहिया आहिनि। पहिरियां पैसो चोरी कयो, पोइ मुल्क खां परॾे मोकिले छॾियो। इमरान ख़ान करप्शन ऐं मनी लॉन्ड्रिंग ते लाॻीतो आवाज़ उथारे रहियो आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान 23 फरवरी ते रूस जे 2 ॾींहंनि जो दौरो कंदो। वज़ीर आज़म जे रूस वारे दौरे जी हतमी शक्ल ॾिनी वई। वज़ीर आज़म इमरान ख़ान जे वफ़द में अहम वफ़ाक़ी वज़ीर बि शामिल हूंदा। वज़ीर आज़म ऐं रूसी सदर में 24 फरवरी ते मुलाक़ात रिथियल ॿिनि तरफ़नि लाॻापनि ख़िते जी सूरत हाल ते वीचारियो वेंदो। MQM पाकिस्तान जगमान ख़ालिद मक़बूल सिद्दीकी ऐं ॿियनि जी दरख़्वास्त ते सिंध हाई कोर्ट में ॿुधणी। अदालत धुरियुनि खे नोटिस जारी कंदे 4 हफ़्तनि में रिपोर्ट तलब करे वरिती। केस जी ॿुधणी चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट जस्टिस अहमद अली शेख ते बदल 2 रुकनी बेंच कई। MQM मकानी चूंडनि बाबति तकबंदियुनि खे चैलेंज कयो हो। मुल्क में कोरोना वायरस जे हाकारी केसनि जी शरह तेज़ी सां घटि थियण लॻी। मुल्क में कोरोना वायरस के 31 मरीज़ फौत थी विया। फौतुनि जो अंक 3040 थी वियो। NCOC मूजिबि 24 कलाकनि दौरान 1360 नवां केस रिपोर्ट। मजमूई केसनि जो अंक 15,01,680 थी वियो। कोरोना वायरस जी हाकारी शरह 2.26 रही। उबावड़ो वेझो ॻोठ बोड़ी में हथियारबंदनि ज़ाल ऐं मुड़ुस खे कोई क़तल करे छॾियो। हथियारबंदनि घर में दाख़िल थी ज़फ़र सोलंगी ऐं यास्मीन सोलंगी खे कोई क़तल कयो। पुलिस वाक़े वारनि ते पहुची लाश खणा अस्पताल पहुचाया। सिंध समेत सॼी दुनिया में अॼु मादरी ॿोलियुनि जो आलमी दिहाड़ो मल्हाए पियो वञे। सिंधी ॿोली खे क़ौमी ॿोली जो दर्जो न मिली सघियो। मुख़्तलिफ़ शहरनि में मादरी ॿोली जे ॾियारे ते मौक़े ते रैलियूं कढी तक़रीबूं मुनक़िद कयूं वेंदियूं।